बल्दियात ऐं हाउसिंग टाउन प्लानिंग वारे वज़ीर सैयद नासिर हुसैन शाह जी सदारत में बल्दियात खाते जो हिकु आला सतही इजलास थियो, जंहिंमें सभिनी बल्दियाती इदारनि जा सरबराह शिरकत कई। इजलास में वज़ीर बल्दियात नासिर हुसैन शाह चयो त शहर जे इंफ्रास्ट्रक्चर जी फौरी बहाली हुकूमत जी पहिरीं तरजीह आहे। हिन ऑफिसरनि खे हिदायत कई त चेयरमैन बिलावल भुट्टो ऐं सिंध जे वज़ीर आला सैयद मुराद अली शाह जी हिदायतनि मुताबिक़ अवाम खे रिलीफ ॾियण लाइ फौरी क़दम खंया वञनि। नासिर हुसैन शाह शहर में माण्हुनि जी जान माल जी हिफ़ाज़त खे यकीनी बणाइण लाइ सभिनी मख़दूश इमारतनि जी फ़हरिस्त तलब कई आहे। हिन सां गॾु हिन माहिरनि ते ॿधल हिकु टेक्निकल कमेटी ठाहिण जो बि हुकुम ॾिनो त जीअं शहर जे इंफ्रास्ट्रक्चर जी बहितरी लाइ मौसर मंसूबा तयार थी सघनि। वाटर कॉर्पोरेशन जे ऑफिसरनि खे हिदायत ॾींदे वज़ीर बल्दियात चयो त पाणी ऐं निकाल जा मसइला फौरी तौर ते हल कया वञनि त जीअं शहरनि खे सहूलियत मिली सघे। हिन चयो त अवाम खे वधि खां वधि रिलीफ ॾियणु चेयरमैन बिलावल भुट्टो जो विज़न ऐं असांजो मिशन आहे। तंहिं करे सभिनी जारी तरक़ियाती स्कीमनि खे मुकमल करे शहर जे इंफ्रास्ट्रक्चर खे बहितर बणायो वञे। नासिर शाह वधीक चयो त कराची सां गॾु सॼे सूबे जो इंफ्रास्ट्रक्चर बहितर कयो वेंदो। हिन ज़ोर भरे चयो त शहर काई जी बहितरी लाइ सभु इदारा ऐं सियासी जमायतूं गॾिजी कमु कनि त जीअं चेयरमैन बिलावल भुट्टो जे विज़न खे अॻिते वधाए सघिजे।